खान शर साहब के तो उन जेब कतरन के वो किए तो डिसे शहरयार खान शर आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नसर मिनल्लाहि व फतन करीब काबिल एहतराम मुझा दोस्तों भाइरों बुजुर्गों चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब आए उन सां गॾु आयल सीएम सिंध मुराद अली शाह साहब निसार अहमद खोड़ो साहब ऐं जेतिरी भी पीपल्स पार्टी की क़यादत मुझा वर्करो जियालो घोटकी डिस्ट्रिक्ट जी अवाम ऐं कश्मीर जी अवाम अस्सलाम वालेकुम जी भुट्टो मुझा दोस्तों जी तव्हांखे ख़बर हूंदी त हिन नाहिल ऐं करप्ट जेका न्याज़ी जी गवर्नमेंट आहे उन जो असां हिसो हुयासीं जॾहिं उन जूं पॉलिसियूं ॾिठियूंसीं जॾहिं उन जो सिंध जे लाइ बग़ावत ॾिठीसीं जॾहिं सिंध जे माण्हुनि जे लाइ उन्हनि जी दिलनि में नफ़रत ॾिठीसीं ऐं जॾहिं उन्हनि असांजे ज़मीननि ते कब्ज़ा शुरू कया ऐं असांखे सड़ण लॻो त सिंध हमारा नहीं त उन ॾींहुं असां चयोसीं त हम सिंधी भी आपके नहीं। मुंहिंजा दोस्तों असां सभु ॿेड़ियूं साड़े असां पंहिंजे बहादुर अॻवान बहादुर काइद असांजे शहीद जुल्फकार अली भुट्टो साहब जे नवासे ऐं शहीद बीबी जे लखते जिगर चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जे काफ़िले में शरीक थिया आहियूं। इंशाअल्लाह असां तव्हांखे ॿुधाइण चाहियूं था दोस्तों त